बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझे सिंदरती जा प्याराबाद का साथियों, अस्सलाम वालेकुम दोस्तों। इन वक्त असां अब्बास फार्म ते मौजूद आहियूं ऐं मौसम बि तमामु बहितरीनु आहे, ख़ुशगवार आहे, बारिश जो मौसम लॻो पियो आहे। ऐं असां सां गॾु ज़रई माहिर साईं मोहम्मद खान वसाण साहिबु जेको आहे फील्ड में मौजूदु आहे ऐं सजंटा जी टीम जेका आहे सा असांजो हिते जेको शदादपुर में TMO आहे ज़काउल्ला साहिबु ऐं वॾो नियाज़ मोहम्मद ऐं उहो असांजो बालेगारी साहिबु जेको आहे हिते फील्ड में मौजूदु आहियूं। त असां हिते ट्रायल करायो आहे सजंटा जो, त उन मूजिबि साईं मोहम्मद खान वसाण साहिब खां बि जेको आहे सो व्यूज़ वठंदासीं त केतिरो रिज़ल्ट मिलियो आहे थ्रिप्स ऐं जेको आहे सो हिन ते जेसिड ते, ऐं साईं ज़काउल्ला साहिब खां पुछंदासीं केतिरा मर्द मारे थी ऐं केतिरनि ॾींहंनि ताईं हिन जो रिज़ल्ट रहे थो। सो साईं जे बारे में ॿुधायो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, थोरो हीअं वेझो अचो आहे त जीअं त हीअ जेका असां स्प्रे कयो आहे सिमोडिस जो, इहो मुंहिंजे ख़्याल में 11 तारीख़ ते कयो अथव, 11 जून। अॼु आहे 28 जून। त अलहमदिल्ला हिन में ॿ शयूं जेके आहिनि से माना मिस आहिनि, जेके आहिनि ई कोन को, हिकिड़ो जेसिड ॿियो थ्रिप्स। त ज़काला सां ॻाल्हि हली पई त हू चए थो इहा मारींदी इन ॿिनि शयुनि खे आहे। वाइट फ्लाई पंहिंजी जॻह ते थोरी घणी आहे, पर उनजो मिक्सचर जेको असां अलॻि ॾिनो आहे त उहा कुझु कंट्रोल थी आहे, ॿियो न स्प्रे कयो वेंदो। बाक़ी हाणे वधीक असां पुछूं था त हिन वक़्तु जेका पोज़ीशन अचे पई, छो त हीअ किर्स जेके आहिनि वैराइटियूं जेके आहिनि उहे आहिनि पंहिंजो इन्हनि ते गुलाबी सुंडी ईंदी आहे, हा OP बि जेके बि, त उन्हनि जे लाइ असांखे हाणे हीअ उन्हनि लाइ छा करणु घुरिजे। हीअ त सिमोडिस आहे सकिंग कॉम्प्लेक्स ते, ठीकु आहे, त पोइ छा कयूं, कहिड़े तरीक़े सां हिनखे हैंडल कयूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं मोहम्मद खान वसाण जी महिरबानी जेका अॼु असां पंहिंजे प्लाट ते मौजूदु थिया आहियूं 11 तारीख़ ते, जीअं साईं चयो असां स्प्रे करायो आहे सिमोडिस जो, ऐं अलहमदिल्ला अॼु 28 तारीख़ आहे जेके जेसिड ऐं थ्रिप्स त रुपए मां रुपियो रिज़ल्ट आई आहे। त अगरि असां हिनखे पूरो जेको डोज़ असां साईं 280 ml आहे फुल डोज़ ते खणी वञूं त तव्हांजी जेके चिविंग पेस्ट आहिनि, लश्करी सुंडी थी वई, अमेरिकन थी वई, गुलाबी थी वई, उन ते बि कंट्रोल आहे हिन जो सिमोडिस जो। जे अगरि तव्हां उनखे ते नथा आणो त पोइ उनजे लाइ असांजो हिकिड़ो ॿियो ॿी नई टेक्नोलॉजी आहे जेके असां इम्प्लीगोस जे नाले सां मशहूरु आहे, त उनजो मिक्सर करे तव्हां हिनखे हलाए सघो था। अच्छा, हाणे हीअ ज़काला जो चवण जो मक़सदु आहे त जेकॾहिं तव्हां इहा जेका हिन जी बोतल मिले पई तक़रीबन 5000 या 800 मथे हेठि मथे, त उहा तव्हांखे 2 एकड़ ते स्प्रे कंदव त तव्हांजा सकिंग कॉम्प्लेक्स जंहिंमें तव्हांजो जेसिड ऐं थ्रिप्स मरंदा। पर जेकॾहिं अगरि तव्हां हिनखे फुल डोज़ ते हलाए वेंदो त पोइ छा थींदो त तव्हांजो ख़र्चु 5000 रुपया एकड़ ते अची वेंदो, पर उन में तव्हांजो गुलाबी सुंडी जेका आहे या ॿियूं सुंडियूं उहे बि कंट्रोल थींदियूं, ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो जेसिड ऐं थ्रिप्स बाक़ी वाइट फ्लाई रहंदी। पोइ उनजे लाइ तव्हां पंहिंजे हिसाब सां जेका तव्हांखे दवा वणे उनजे लाइ बि पाण वटि प्रोडक्ट आहे एलेस्टल न्यू, जेको उहो बि तमामु बहितरीनु आहे, उन में एसिटा जो मिक्सचर आहे। हा, उहो भला हर हिकु आबादकार जी पंहिंजी माना मर्ज़ी आहे, जेको वणे थो हणे। बाक़ी इहो आहे त हीअ जेका सिमोडिस आहे उहा जेकॾहिं फुल डोज़ ते खणी वेंदो त हुन 3 शयुनि मां जान छुटी वेंदी, थ्रिप्स, जेसिड ऐं तव्हांजी गुलाबी सुंडी। अक्सर करे ही जेके किर्स जिन बि कयो आहे उन्हनि दोस्तनि जी गुज़ारिश आहे जीअं बारिश जी मौसम सुभाणे या परे ख़तमु थिए त फौरी तौर ते गुलाबी सुंडी स्प्रे कनि, न त हीअ सम्झो त मींहुं जेको आहे गुलाबी सुंडी जो वसियो आहे। ऐं हिन में सर हिकिड़ी ॿी शइ आहे त इन जेको टाइम आहे ॾींहं आहिनि 21 खां 25 ॾींहंनि ते कंट्रोल आहे, लॉन्ग ड्यूरेशन जो जेको कंट्रोल आहे सिमोडिस जो। महिरबानी, थैंक यू, वॾी महिरबानी।